नाज़रीन इन वक्त मौजूद आहियां खिपरे में। इते अॼु हिकिड़ो फ्लोर मिल आहे जिथे अॼु मूंसां गॾु वाधू चकी वारो जेको अॼु मूंसां गॾु मौजूद आहे हुन खां पुछंदासीं त जेके फ्लोर मिल आहे अॼुकल्ह हुते जेको अटो इस्तेमालु थिए पियो छा हू सिहत जे लाइ हानिकारक आहे या सिहत जे लाइ सेहतमंद आहे। जेके अॼुकल्ह हिते अटो हले पिया अॼु असां सां गॾु असीं हिन खां पुछंदासीं। कणिक वॉश करे अंदरि वॉश करे उन खां पोइ असां अधु घटि में घटि 2 टे कलाक उनखे छॾींदा आहियूं, थोरी ख़ुश्क थींदी उन खां पोइ असां कढंदा आहियूं। असांजो मिस्त्री आहे वॾो, बिल्कुलु आहे मिस्त्री वॾो आहे, पर उहो पाण उते देखभाल उनजी हूंदी आहे। उन खां पोइ अटो कढंदो आहे न, उन खां पोइ 3-4 कलाक उन खां पोइ पंहिंजो अटो कढी हिकिड़े ॾींहं में माना जेको बि अटो आहे न ताज़ो कढंदा आहियूं। जेतिरो 20 मण कढूं 25 मण कढूं, ॿियो 2 ॾींहं 3 ॾींहं कढी वरी पोइ उन खां पोइ वरी 2 ॾींहं ताज़ो कढंदा आहियूं। चकी जो भलो आहे, चकी जो पेवर चकी जो हलंदुसि। मिल जो बि आहे, सुठो आहे मिल जो, समय जा फ्लोर मिल आहे, उन जो अटो मिले थो। पर हाणे हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे त उहो चए थो थोरो 100 रुपया घटि हुजनि, उन हिसाब सां आहे बसि। आहे अटो फर्स्ट क्लास। हुन मां वरी उहो मिल वारो अटो इहो त सूजी आहे मैदो आहे कढी पोइ हुन में उनजो कढंदा आहिनि। बसि 3-4 ॾींहं असां रखी सघूं था। पर घणो रखण सां वरी पोइ हुन में सुरो पइजी थो वञे, जीत बीत पइजे, वरी पोइ ग्राहक शिकायत कंदा। बसि उनमें सुरो पइजी थो वञे गर्मी जे हिसाब सां, बाक़ी सही आहे, बिल्कुलु सही आहे। न जेको कणिक जो हिसाबु आहे, जेको कणिक जो हिसाबु असांखे कणिक हींअर मार्केट में मिले थी 1380 रुपया, 70-80 मिले थी, त असां वरी अटो उन हिसाब सां हलाईंदासीं। 1650 रुपया अटो हलाईंदासीं। न अञा मिलियूं कोन्हनि असांखे, लिस्ट मिलियूं कोन्हनि। पर मार्केट में ख़रीद कयूं था, जहिड़ो कणिक ख़रीद कंदासीं असां उन हिसाब सां अटो हलाईंदासीं। अञा गवर्नमेंट असांखे कोन मिले थी, अञा उहा मिलंदी 2-3 महीननि खां पोइ मिलंदी। असां हिते मार्केट मां ज़मीनदार ख़रीद कयूं था 1670-80 रुपया ज़मीनदारनि खां 80 ताईं असां वठूं था। उन खां पोइ असां उन हिसाब सां हिसाबु लॻाए अटो हलायूं था पंहिंजे हिसाब सां। असां पंहिंजे हिसाब सां असां माना जेको नंढो कमु आहे पंहिंजो, जीअं मूं वटि आई कणिक मशीन में चकी में 200-250 मण आहे, तव्हां वधि में तव्हां 50 मण 60 मण 70 मण 80 मण वधि में एतिरो ॾेई सघंदा, इन खां मथे कोन ॾेई सघां। छो उहो त हूंदियूं आहिनि वॾियूं फ्लोर मिलूं हूंदियूं आहिनि त उहो 500 मण में ॾींदा, 400 मण शहर में सप्लाई कयो, असां चकी में पंहिंजो कढंदा आहियूं ताज़ो ओतिरो ई ॾियाराईंदा। उहो घणो रखण सां अटो थोरो ॿोधो थी थो वञे, इलाही टाइम थी थो वञे, इन करे न बसि चकी वारो अटो जेको जीअं ताज़ो माना कणिक हले थी कढूं था उहो हलायूं था, ताज़ो उहो ई आहे फर्स्ट क्लास। ऐं मिलनि वारो आहे फ्लोर मिलनि जो आहे, उतां अचे थो उहो 10-12 ॾींहं 15 ॾींहं कुझु कोन थो थिए, 10-12 ॾींहंनि में फर्स्ट क्लास, कॾहिं सुरो न को ॿियो न घटियो, A1 अटो हले थो फर्स्ट क्लास। जी नाज़रीन हीअ तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं वाधू मिल फ्लोर मिलारे जो, जंहिंजो चवणु आहे त बहितरीनु अटो हूंदो आहे जेको सिहत जे लाइ सुठो बि हूंदो आहे, उहो चकी जो अटो आहे। बाक़ी मिल्स जो अटो आहे उन में थोरो घणी किथे माण्हुनि जी चवंदा आहिनि त शिकायत बि हूंदी आहे। ॿई अटो बराबरि हूंदा आहिनि ऐं अटो घणो रखण सां उहो ख़राबु थी वेंदो आहे। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।